अज़ीज़ान गिरामी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे रब सां सचाई ऐं संजीदगी सां गुज़ारियूं। इन सचाई जो पहिरियों दलील मुसलमान जो इहो आहे त ज़ालनि मर्दनि समेत 5 वक़्त निमाज़ एहतमाम सां मर्द जमात सां पढ़े, ज़ाइफ़ा घर पढ़े, पोइ इन में मञीदासीं त तूं रब जो सचो बानो आहे। पर जे तूं निमाज़ जी हिकिड़ी रुगो अल्लाह ताला जे लाइ चइनि सजदनि जी तो वटि हिमत कान्हे त पोइ बाक़ी सुभाणे जंगी जिहाद तूं कहिड़ा कंदे अल्लाह जे लाइ। अल्लाह ताला जे बारगाह में साइल आहियूं त अल्लाह असांजो अचण ऐं वेहण क़बूल फरमाए। रब सुभानो व तआला जेको असां चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं के ॿुधियूं अथसीं अल्लाह उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुभानो व तआला जेके पढ़नि था, हाफ़िज़ था थियनि, आलिम था थियनि, अल्लाह उन्हनि खे कामयाब करे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांजे हिन ज़मीन ते कानून इस्लाम जो कानून नाफ़िज़ फरमाए। अल्लाह ताला जेके असांजी ज़मीन जा दुश्मन आहिनि, जेके हिन ते हर क़िस्म जूं बदअमनियूं, बेहयायूं, बुछड़ायूं था फैलाइनि, के असांजे दरियाहनि ऐं वाहनि ते कब्ज़न करण जी कोशिश था कनि, अल्लाह अहिड़नि दुश्मननि खे नेस्तो नाबूद करे। अल्लाह असांखे बाहमी उख़ुवत ऐं मोहब्बत सां हिक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांजे फ़लस्तीनी मुजाहिदनि भाइरनि जी मदद फरमाए। आलम इस्लाम में, फ़लस्तीन में, शाम में, इराक़ में, यमन में, अफ़गान में, पाकिस्तान में जेके मुसलमान तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि, अल्लाह उन जी दस्तगीरी मदद फरमाए।